खैरपुर जी सिविल अस्पताल में चोर लखें रुपयनि जूं दवाऊं ऐं ॿियो क़ीमती सामान खणी विया। सिविल अस्पताल जी हेपाटाइटिस जे ख़ात्मे वारे सेंटर खे खाटणी चोर लखें रुपयनि जी मालियत जूं दवाऊं, प्रिंटर ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया। इतला मिलण ते बी सेक्शन पुलिस सिविल अस्पताल पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। पुलिस चोरी थियल सामान जा तफ़सील वठी जांच शुरू करे छॾी आहे। नवाबशाह जे पुलिस एहलकार पटे भाईन ऐं पुट जे अॻूणनि सावरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। पुलिस एहलकार हाफ़िज़ जमील पुट मोहम्मद नईम ऐं मिर्ज़ा हसनैन मुग़ल सां गॾिजी दाईंदे चयो त संदसि अॻूणी नुंहुं आयशा पारां तलाक वरिती वई, जंहिं बाद हू संदन वेरी बणिजी विया आहिनि। हुननि चयो त नारीअ जे भाउ फहद अशरफ ऐं ॿियनि पुलिस सां गॾिजी संदन जीअण जंजाल करे छॾियो आहे। हाफ़िज़ जमील मुतालबो कयो त खेनि तहफ़्फ़ुज़ ॾेई जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बदीन में शायर शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जी यादि में तक़रीब कोठाई वई। इस्लामिया डिग्री कॉलेज जे ऑडिटोरियम हॉल में सकावत खाते जे सहकार सां कोठायल तक़रीब में शाइरनि ऐं अदीबनि प्रोफेसर अनवर फ़गार हकड़े, सलीम सोलंगी, ताज जोए ऐं ॿियनि शिरकत कई। हुन मौक़े ते शाइरनि ऐं अदीबनि चयो त लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो शाइरनि में नालो हिकु मीनार जीअं आहे। तक़रीब में नाले वारे फनकार अलाउद्दीन जोणे जे फ़क़ीर नवाज़ अली ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो पिणु कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk